अहम ख़बरूं कराची खां त डॉक्टर सैफुल रहमान कराची जो नओं एडमिनिस्ट्रेटर मुक़रर थी वियो आहे। नोटिफिकेशन जारी कयो वियो आहे। अव्हांखे ॿुधायूं त कराची जे एडमिनिस्ट्रेटर मुर्तज़ा वहाब जी इस्तीफ़ा मंज़ूर कई वई आहे। कराची जो नओं एडमिनिस्ट्रेटर डॉक्टर सैफुल रहमान 20 ग्रेड जो ऑफिसर आहे। डॉक्टर सैफुल रहमान MQM जो नामज़द कयल एडमिनिस्ट्रेटर आहे। अव्हांखे ख़बर ॾी त डॉक्टर सैफुल रहमान कराची जो नओं एडमिनिस्ट्रेटर मुक़रर थी वियो आहे। नोटिफिकेशन जारी थी वियो आहे। कराची जे एडमिनिस्ट्रेटर मुर्तज़ा वहाब जी इस्तीफ़ा मंज़ूर कई वई आहे। कराची जो नओं एडमिनिस्ट्रेटर डॉक्टर सैफुल रहमान 20 ग्रेड जो ऑफिसर आहे। अव्हांखे अपडेट की त डॉक्टर सैफुल रहमान MQM जो नामज़द कयल एडमिनिस्ट्रेटर आहे। अव्हांखे आम ख़बर ॾियूं कराची खां त डॉक्टर सैफुल रहमान कराची जो नओं एडमिनिस्ट्रेटर मुक़रर थी वियो आहे। नोटिफिकेशन जारी कयो वियो आहे। अव्हांखे इहो ॿुधायूं त कराची जे एडमिनिस्ट्रेटर मुर्तज़ा वहाब जी इस्तीफ़ा मंज़ूर कई वई आहे। कराची जो नओं एडमिनिस्ट्रेटर डॉक्टर सैफुल रहमान 20 ग्रेड जो ऑफिसर आहे। डॉक्टर सैफुल रहमान MQM जो नामज़द कयल एडमिनिस्ट्रेटर आहे। अव्हांखे अपडेट कयूं कराची मां त डॉक्टर सैफुल रहमान कराची जो नओं एडमिनिस्ट्रेटर मुक़रर थी वियो आहे। अव्हांखे ॿुधायूं त नोटिफिकेशन जारी कयो वियो आहे। कराची जे एडमिनिस्ट्रेटर मुर्तज़ा वहाब जी इस्तीफ़ा मंज़ूर कई वई आहे। अव्हांखे ख़बर ॾियूं कराची खां त डॉक्टर सैफुल रहमान कराची जो नओं एडमिनिस्ट्रेटर मुक़रर थी वियो आहे। नोटिफिकेशन जारी थी वियो आहे। अव्हांखे इहो ॿुधायूं त कराची जे एडमिनिस्ट्रेटर मुर्तज़ा वहाब जी इस्तीफ़ा मंज़ूर कई वई आहे। अव्हांखे इहो ॿुधायूं त कराची जो नओं एडमिनिस्ट्रेटर डॉक्टर सैफुल रहमान 20 ग्रेड जो ऑफिसर आहे।